अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां एजाज़ अहमद समेजो ऐं अॼु जंहिं मौज़ू ते मां ॻाल्हाईंदुसि उहो मौज़ू आहे 1857 वारी आज़ादी जी जंग। वीडियो शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं अव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। त अचो त शुरू कयूं था अॼोको टॉपिक 1857 वारी आज़ादी जी जंग। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेका सिर्फ़ु वापार करण जे लाइ हिंदुस्तान में आई हुई, उहा सन 1600 में ठहंदड़ ईस्ट इंडिया कंपनी जेका वापार करण जे लाइ आई हुई, उन जा जहाज़ 1608 में समुंड जे रस्ते हिंदुस्तान जे शहर सूरत पहुता। कंपनी हिंदुस्तान जा मसाला ऐं कपास ख़रीद करे ब्रिटेन में विकिणंदी हुई। हिंदुस्तान ते उन वक़्तु मुग़लनि जी हुकूमत हुई ऐं जहांगीर उन वक़्तु मुग़ल शहनशाहियत जो ताज संभालींदड़ हो। हिन ईस्ट इंडिया कंपनी खे इजाज़त ॾिनी त वापार करण जी ऐं ईस्ट इंडिया कंपनी मशहूरु बंदरगाहुनि ते पंहिंजा गुदाम ठाहिण शुरू कया ऐं उते हू पंहिंजो सामान जमे कंदा हुआ जेको ब्रिटेन ॾांहुं मोकिलियो वेंदो हो। अॻिते वापार करण जे लाइ आयल ईस्ट इंडिया कंपनी 1651 में बंगाल में पंहिंजो पहिरियों कारखानो ठाहियो ऐं मुग़ल बादशाह औरंगज़ेब हुननि खे इहा बि इजाज़त ॾिनी त कंपनी बिना टैक्स जे वापार करे सघे थी, मतिलबु त टैक्स बि कोन ॾींदी ऐं मुल्क में वापार बि करे सघे थी। मुग़ल बादशाह औरंगज़ेब जी मौत थी वई ऐं मौत खां पोइ मुग़ल शहनशाहियत कमज़ोर थियण लॻी। सन 1756 में नवाब सिराजुद्दौला खे बंगाल जो नओं बादशाह ठाहियो वियो। फोर्ट विलियम्सीज़ ते जॾहिं कंपनी पंहिंजा माण्हू गॾु करणु शुरू कया त उन वक़्तु नवाब सिराजुद्दौला इहो पंहिंजे लाइ ख़तरो सम्झियो ऐं ईस्ट इंडिया कंपनी जा सभई ठिकाणा कब्ज़े में वठण जो हुकुम ॾिनो। इहो ॿुधी कंपनी नंढी फ़ौज सां गॾु रॉबर्ट क्लाइव खे मदारस खां बंगाल मोकिलियो वियो ऐं उनखां पोइ 23 जून 1757 ते बैटल ऑफ प्लासी जी जंग लॻी ऐं ईस्ट इंडिया कंपनी मीर जाफ़र जंहिंजी वॾी फ़ौज सिराजुद्दौला सां गॾु हुई ऐं उनखे इहो लालच ॾिनो त अगरि तूं असां सां गॾु विढ़ंदे त जंग खां पोइ तोखे बंगाल जो बादशाह बणायो वेंदो ऐं उन ते मीर जाफ़र पंहिंजी फ़ौज ईस्ट इंडिया कंपनी सां गॾु कई ऐं नवाब सिराजुद्दौला हाराए वियो। मीर जाफ़र खे नओं बादशाह मुक़ररु कयो वियो ऐं कंपनी उते पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई, उते टैक्स वठणु शुरू कयो। आहिस्ता आहिस्ता जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, हिंदुस्तान जा नंढा वॾा इलाइक़ा कंपनी जे कब्ज़े हेठि ईंदा विया। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आख़िरकार चेरो डायनेसिटी, मराठा एम्पायर, मुग़ल एम्पायर, किंगडम ऑफ मैसूरी, सिख एम्पायर ते पंहिंजो कब्ज़ो करे वरितो। ईअं ई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सॼे हिंदुस्तान ते पंहिंजो कब्ज़ो ॼमायो ऐं 10 मई 1857 ते हिकु जंग शुरू थी जंहिंखे केतिरनि ई नालनि सां सॾियो वञे थो, जंहिंखे ग्रेट ऑफ रेबेलियन, द सेपोय ऑफ म्यूटिनी, इंडियन वार ऑफ इंडिपेंडेंस वग़ैरह वग़ैरह, जेका ईस्ट इंडिया कंपनी जे हाकमनि जे ख़िलाफ़ु हिंदुस्तान जे माण्हुनि शुरू कई। 10 मई 1857 ते लॻंदड़ इहा जंग, जंहिंखे माण्हुनि जी बग़ावत वारी जंग पिणु चयो वञे थो, हिंदुस्तान जे माण्हुनि कंपनी जे ख़िलाफ़ु कयल बग़ावत जंहिं ईस्ट इंडिया कंपनी खे कमज़ोर करे छॾियो हो, पर हाराए कोन सघिया। हिन जंग जा 5 अहम कारण ॿुधाया वञनि था। हिकिड़ो आहे पॉलिटिकल, इकोनॉमिक, मिलिट्री, सोशल कारण ऐं एडमिनिस्ट्रेटिव। पॉलिटिकल जो सबबु इहो आहे, सियासी कारण इहो आहे त लॉर्ड डेलहाउस हिकिड़ो कानून ठाहियो हो जंहिं तहत अगरि अॼु खां पोइ जिते बादशाह मरी वञे त उहो इलाइक़ो ईस्ट इंडिया कंपनी जे कब्ज़े हेठि अची वेंदो। इकोनॉमिक कारण इहो हो त तव्हांजी ज़मीननि जो टैक्स असांखे ॾिनो वेंदो ऐं अगरि को बि ख़ज़ानो वग़ैरह तव्हांजे इलाइक़े या ज़मीन में निकिरे थो त इहो ईस्ट इंडिया कंपनी जो हूंदो ऐं अहिड़ा फ़सुल पोखराया विया जंहिं तहत पैसो वधि खां वधि मिली सघे कंपनी खे, जीअं त मिसाल तौरु अफ़ीम वग़ैरह। ऐं सोशल काज़ इहो हो त सती सिस्टम खे ख़तमु कयो वियो। सती सिस्टम इहो हो त अगरि कंहिं न्याणी या धीउ जो मुड़ुसु मरी वञे त उन ज़ाल खे बि गॾु ज़िंदह साड़ियो वेंदो हो। उनखे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ख़तमु कयो। चाइल्ड मैरिज हो,
ऐं विडो रीमैरिज मतिलबु त बेवा का बि जेको आहे बेवा जो मुड़ुसु मरी वञे त औरत जो त उनखे बेवा सॾियो वेंदो हो ऐं बेवा खे पोइ जेको आहे ॿी शादी जी इजाज़त कोन हुई ऐं पोइ ईस्ट इंडिया कंपनी जे अचण खां पोइ बेवा खे ॿी शादी जी इजाज़त ॾिनी वई, चाइल्ड मैरिज ते जेको आहे सख़्ती कई वई ऐं इहे सभु इंडिया में रवाज रखियल हुआ। इन जे करे माण्हुनि इन जे ख़िलाफ़ु बग़ावत कई ऐं हिकिड़ो मज़हबी कारण पिणु हुया त हर इलाइक़े में पादरी विहारिया विया ईसाईयत वारे मज़हब खे आम करण जे लाइ ऐं हिकिड़ो हथियार ठाहियो वियो जंहिंमें कारतूस लॻंदो हो ऐं वात सां खुलंदो हो, जंहिंमें सूअर ऐं ढगी जी चमड़ी इस्तेमालु कई वई। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त सूअर इस्लाम में हराम आहे ऐं ढगी खे जेको आहे पूॼियो वेंदो आहे हिंदुनि जे तरफ़ां। इहे ॿई मुसलमान सिपाहियुनि ऐं हिंदू सिपाहियुनि जी जेको आहे ख़िलाफ़ु हुयो, इन जे करे हिननि बग़ावत कोन कई। एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम इहो हुयो त जेके बि वॾियूं पोस्टूं हूंदियूं हुयूं, नौकरियूं हूंदियूं हुयूं, उहे सभु अंग्रेज़ पाण वटि रखंदा हुआ ऐं नंढियूं सभु आवाम खे ॾिनियूं वेंदियूं हुयूं। इहे सभई इन्हनि सभिनी सबनि खे ॾिसंदे सिपाहियुनि पंहिंजी बग़ावत शुरू कई, जंहिंमें बख़्त खान ऐं मंगल पांडे जहिड़ा सिपाही हुया। उन्हनि दहली तरफ़ रुख़ कयो जिते मुग़ल बादशाह बहादुर शाह ज़फ़र जी बादशाही हुई। छो त सॼी हिंदुस्तान ते ब्रिटिश ईस्ट इंडिया जो कब्ज़ो थी चुको हो। जंग खां पोइ ईस्ट इंडिया कंपनी बहादुर शाह ज़फ़र जी शहनशाहियत ते कब्ज़ो कयो ऐं बहादुर शाह ज़फ़र खे जलावतन कयो वियो। त ही हुई 1857 वारी बग़ावत जी जंग, जेका और ईस्ट इंडिया कंपनी जे ख़िलाफ़ु विड़ी वई पर कामयाबी कोन मिली। 1857 वारी आज़ादी जी जंग में आम माण्हुनि ऐं मिलिट्री ऑफिसरनि गॾु थी करे विड़ी हुई ऐं बग़ावत कई हुई अंग्रेज़ साम्राज्य जे ख़िलाफ़ु। इन जे करे इनखे 1857 वारी आज़ादी जी जंग सॾियो वञे थो। वाहिद जंग हुई जंहिंमें मुसलमाननि ऐं हिंदुअनि गॾु थी करे विड़ी हुई, बल्कि हर मज़हब पंहिंजी आज़ादी जे लाइ अंग्रेज़ साम्राज्य जे ख़िलाफ़ु बग़ावत कई हुई। त दोस्तो, ही हुई मुंहिंजी ठाहियल अॼोकी वीडियो 1857 वारी आज़ादी जी जंग ते। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक, कमेंट ऐं शेयर कंदा त जीअं वीडियो तव्हांजे दोस्तनि ताईं पिणु पहुची सघे। महिरबानी।